हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त गुज़िरियल लेक्चर में असां पढ़ियो होसीं ज़मान हाल जे बारे में ऐं ज़मान हाल जा जेके क़िस्म हुआ उन जे बारे में। ऐं अॼु जेको लेक्चर आहे उन में असीं पढ़ंदासीं ज़मान माज़ी ऐं ज़मान माज़ी जा जेके अहम क़िस्म आहिनि उन्हनि जे बारे में। जीअं त तव्हां समूरनि दोस्तनि खे इहो इल्मु हूंदो त ज़मान माज़ी अहिड़ो जुमिलो या अहिड़ो ज़मान या अहिड़ो फ़ेल जंहिंमें गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि कयल हुजे त उनखे असीं ज़मान माज़ी चवंदा आहियूं। माज़ी लफ़्ज़ जी माना आहे गुज़िरियल वक़्तु। सो ज़मान माज़ी जा जेके अहम क़िस्म आहिनि उनमें ज़मान माज़ी मुतलिक़, ज़मान माज़ी बईद, ज़मान माज़ी क़रीब, ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी मदामी, ज़मान माज़ी मुतशकी शामिल आहिनि। उनखां अलावा हलंदासीं ॾिसूं त ज़मान माज़ी मुतलिक़ छा आहे। ज़मान माज़ी मुतलिक़ अहिड़ो ज़मान आहे जेको गुज़िरियल वक़्त में कमु पूरो थियल ज़ाहिर करे, पर इहो ज़ाहिर न करे त कमु हींअर थियो या घणो वक़्तु पोइ थियो हुजे, त अहिड़े ज़मान खे असीं चवंदासीं त ज़मान माज़ी मुतलिक़ आहे। मिसाल तौरु अमजद लिखियो। हाणे इन में तव्हां जेकॾहिं गौर कंदा त इहो ज़ाहिर न थींदो त अमजद हींअर लिखी पूरो कयो आहे या अमजद घणो वक़्तु अॻु में लिखी पूरो कयो आहे। मतिलबु त सिर्फ़ु बयानु करे पियो त अमजद लिखियो, प्रॉपर अहम वाज़े तौर ते इहो बयानु न पियो करे त अमजद कॾहिं लिखियो, अमजद हींअर लिखी पूरो कयो आहे या अमजद घणो वक़्तु अॻु लिखियो हो। सिर्फ़ु ज़ाहिर करे पियो त अमजद गुज़िरियल वक़्त में कमु कयो हो। ठीकु आहे। फिरदौस भर्त भरियो अहिड़ी रीति। हाणे चऊं था ज़मान माज़ी बईद। सभ खां पहिरीं बईद लफ़्ज़ जी जेका माना आहे उहो आहे परे। त ज़मान माज़ी बईद वरी अहिड़े ज़मान खे चइबो आहे जंहिंमां ख़बर पवे त कमु गुज़िरियल वक़्त में थियो ऐं गुज़िरियल वक़्त में ई पूरो थियो हुजे, त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़मान माज़ी बईद आहे। मतिलबु माज़ी में कमु थियो हुजे ऐं माज़ी में ई पूरो थियो हुजे, पूरे थियण जी माना ज़ाहिर करे, त उनखे असीं चवंदासीं त ज़मान माज़ी बईद आहे। मतिलबु माज़ी पर परे वारो माज़ी। मिसाल तौरु अमजद लिखियो हो, फिरदौस भर्त भरियो हो, मतिलबु उन्हनि कमु बि मुकमल कयो हो पर माज़ी में बि परे वारो माज़ी। त अहिड़नि क़िस्म जा जेके जुमिला ईंदा या अहिड़े क़िस्म जा जेके फ़ेल ईंदा या जेके नए ज़मान अचे थो त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़मान माज़ी बईद आहे। बईद माना परे। हाणे ॾिसंदासीं ज़मान माज़ी क़रीब। जीअं त क़रीब लफ़्ज़ जी माना आहे वेझो, मतिलबु जेको वेझड़ाई में कमु पूरो थियो हुजे। अहिड़ो फ़ेल या अहिड़ो ज़मान जंहिंमां ख़बर पवे त कमु गुज़िरियल वक़्त में थियो हो पर कमु वेझड़ाई में थियो आहे। मतिलबु माज़ी में हुजे पर माज़ी वेझे वारो माज़ी जेको हुजे त उनखे असीं चवंदासीं त ज़मान माज़ी क़रीब आहे। मिसाल तौरु अमजद लिखियो आहे, मतिलबु अमजद हींअर लिखी पूरो कयो आहे। फिरदौस भर्त भरियो आहे, मतिलबु कमु बि मुकमल थियो हुजे ऐं थोरो ज़मान हाल जे वेझो हुजे ऐं माज़ी में थियो हुजे, त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़मान माज़ी क़रीब आहे। उनखां पोइ आहे ज़मान माज़ी इस्तमरारी। इस्तमरारी लफ़्ज़ जी माना आहे जारी रहण। मतिलबु अहिड़ो फ़ेल अहिड़ो ज़मान जंहिंमां ख़बर पवे त कमु गुज़िरियल वक़्त में थियो हो ऐं जारी हो ऐं हलियो पिए, त उनखे असीं चवंदासीं त हीउ ज़मान माज़ी इस्तमरारी आहे। मिसाल तौरु अमजद लिखियो थे, फिरदौस भर्त भरियो पे। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके जुमिला हूंदा आहिनि उन्हनि खे असीं चवंदासीं त हीउ ज़मान माज़ी इस्तमरारी आहिनि। उनखां पोइ ज़मान माज़ी मदामी। ज़मान माज़ी मदामी ज़ाहिर करे थो त उहो कमु गुज़िरियल वक़्त में हमेशह जारी हो ऐं थियो पिए। मतिलबु त माज़ी में हमेशह कमु जारी हो ऐं हलियो पिए, त उनखे असीं चवंदासीं ज़मान माज़ी मुदामी। मुदामी लफ़्ज़ जी जेका माना आहे उहो आहे हमेशह या सदाईं। मिसाल तौरु अमजद लिखंदो हो, फिरदौस भर्त भरींदी हुई। ठीकु है, मतिलबु उहो कमु हुन जारी रखियो पिए। सो हाणे ॾिसंदासीं ज़मान माज़ी मुतशकी। ज़मान माज़ी मुतशकी ज़ाहिर करे थो त उहो कमु गुज़िरियल वक़्त में थियो या न, मतिलबु पक न हुजे। मुतशकी जी लफ़्ज़ी जेका माना आहे उहो मतिलबु शक, माना शक में हुजे, बिल्कुलु वाज़े चिटो न हुजे, पक न हुजे त हुन इहो कमु कयो हो, त उनखे असीं जेको चवंदासीं त ज़मान माज़ी मुतशकी। मिसाल तौरु अमजद लिखंदो हूंदो, मतिलबु हिते पक
न पियो ॾे, शक पियो ज़ाहिर करे, शायदि लिखंदो हूंदो फिरदौस भर्त भरियो हूंदो। त अहिड़ा जेकॾहिं जुमिला अची था वञनि या अहिड़ा जेकॾहिं ज़मान अची था वञनि त असीं चवंदासीं त हीअ ज़मान माज़ी मुतशकी आहिनि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ अॼु वारो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी लाइक कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में वरी ज़मान मुस्तक़बिल सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।